सुभान अल्लाह। महबूब खां जे बरतरी जो सोचो इहो मुंहिंजा दोस्तो महबूब जे दीन खां परे हटी वियो, जन्नत खां परे हटी वियो। जे बराबरी जो सोचो इहो भी बेअदबन जी कतार में अची वियो, पर खटियो उन्हें जेको कमतर बणजी वञे, जेको इएं चवे त ओंदे तेरे दर्द कुतियां दा शान युतम, तेरे कुतियां दी कुतड़ी थीवा, जड़े दर तेरे ते सुतड़े पहने, दो पैर युनाद में पीवा। गुलाम फरीदा जे करम करीवो, तेरे लख एहसान मनीवा। चो सल्लल्लाहु या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वालो, ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन नबी, मुझे महबूब जे आवाज का बरतरी न कजो। गाल याद आ वला तजहरू लहू बिलकौली, जे तवा हिक बे में गालाइंदा आयो, हिक बे के सडींदा आयो, गुफ्तगू में तवा जो आवाज ऊंचो थी विंदो आ, छा चंदा ओ ए अड़े अदा हिक बे के ये सडींदा आयो न, पर जेडी मल मुझे महबूब के सडियो त इए कयो। मौला किए सजूस, रब तो फरमाए त इए सजोस जे मां रब कुरान में सजो। कुरान पढ़ी ॾिस, मुझे महबूब के रब केॾे न प्यार वारे लक़बन सां सॼो। नबी सब नबी हिन, नबी सब शान वारा हिन, पर हजरत मूसा के रब तो सॾे त रब फरमाए तो माफी यमीन कया मूसा, नालो वठी सॾु कयईंसि। हजरत यहया के सॾु कयईं, रब तो फरमाए या यहया खुज़िल किताब बिकुव्वा। हजरत ज़करिया के सॼई, रब फरमायो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया। हजरत आदम के सॼई, अबुल बशर के सॼई, रब फरमायो या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह। हर नबी के कुरान में रब नाला वठी सॼो, पर जॾहिं मुझे दिल पर नबी के सॼई त किथे भी कुरान में नालो वठी न सॼई, पर कीअं सॼई यासीन वल कुरानिल हकीम। यासीन जो तर्जुमो मुझे पीर सोने हजरत पीर मिठा सही रहमतुल्लाह अलैह न चई सुभान अल्लाह। गौस ज़मा पीर मिठा जिन उर्स मुबारक हली रहियो आहे। यासीन दी तहसीन है दंदान मोहम्मद, वल्लैल जुल्फ वासिफ अबरूए मोहम्मद। रब तो सरे ताहा मा अनज़लना अलैकल कुरआन लितश्का। किथे रब तो सदेस या अय्युहल मुज़म्मिल, किथे तो सदेस या अय्युहल मुदस्सिर, ओ चादर लपेटे सुमण वारा। ताहा ओ चोटी जा चंद्र। रूहुल बयान खोल, तफसीरुल बयान ताहा जे माना उनमा हिकड़ी माना इहा भी करे थो पियो ताहा ओ चोटी जा चंद्र। रब तो सरे यासीन वल कुरानिल हकीम। ए सरदार मुखे हिकमत वारे कुरान जो कसम, मौला है कसम छो खई। रब तो फरमाए इन्नका लमिनल मुरसलीन।
मुबीन। मां रब कुरान जो कसम खणी तो चवा त तू मुझो मोकिलल रसूल आई। रब तो फरमाए वला तजहरू लहू बिल कौल, जे हिक ॿिए खे सॾींदा आहियो मुंहिंजे महबूब खे इएं न सॾींदा कयो, मुंहिंजे महबूब खे लक़बनि सां सॾींदा कयो। या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, या नबी अल्लाह। महबूब खे नालो वठी न सॾियो। जी आम तरह असांजा सुन्नी भाइर बाज़ बेखबरी में या मोहम्मद चवंदा आहिनि सल्लल्लाहु अलैहि या मोहम्मद। बेशक महबूब के सॾण, महबूब के पुकारण असां सुन्नियुनि जो तरीक़ो आहे, पर महबूब के सॾियो त नालो वठी न सॾियो, मुंहिंजे सुहिणे के लक़बनि सां सॾींदा कयो। भला जेकॾहिं के माण्हू ये आदाब उन्हनि ते अमल न कयो, आदाब जेके रब सेखारिया पंहिंजे महबूब जी बारगाह जा, उन अदबन ते के अमल न कयो, छा थींदो? रब तो फरमाए अन तहबत अमालुकुम, तव्हांजे जिंदगी जा अमल चट थी वेंदा। दादू वारा ये ॻाल्हि समझण जे क़ाबिल आहे। कुरान सॼो पढ़ो, कुरान में किथे भी इएं कोन्हे लिखियल त तव्हां ज़िना कई त ज़िना सां तव्हांजा ॿिया ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा। धाड़ो हयव तव्हांजे ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा। फुर कयव तव्हांजे ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा। हाँ, कुफ्र ऐं शिरक जे लाइ रब फरमायो आहे जंहिं शिरक कयो, जंहिं कुफ्र कयो, उन जा सारी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा। अब ॻाल्हि समझण जी आहे, थोरो ध्यान खे हाज़िर करे हिन नुक्ते खे समझो ऐं ज़हन में विहारियो। ईमान अहिड़ी शइ आहे, जे ईमान हलियो वञे त सॼी ज़िंदगी जा अमल चट थी वञनि। बाक़ी गुनाहनि जे कारखाने में जेतिरा बि गुनाह आहिनि, चोरी गुनाह हुआ, ज़ोरी गुनाह हुआ, नशो गुनाह हुआ, हराम खाइण गुनाह हुआ, इहे सभु गुनाह, कंहिं गुनाह जी इहा सज़ा न आहे जेका बेअदबी जी सज़ा आहे। ज़िना जो करे उनजी सज़ा मिलंदसि, जहन्नम जो अज़ाब में सड़ंदो, शराब तो पिए उनजी सज़ा मिलंदसि, मुंहिंजा दोस्तो धाड़ो तो हणे, फुर तो करे, हर गुनाह जी सज़ा है, जहन्नम जी बाहि साड़ींदड़ जो अज़ाब आहे। पर जेकॾहिं नेकी जा अमल कया अथई त उन अमलनि जो अजुर बि पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। मसलन हिकिड़ो माण्हू हज करे थो, निमाज़ पढ़े थो, इन सां गॾु वरी गुनाह बि करे थो, गुनाह जी सज़ा मिलंदसि, हज जो सवाब मिलंदो, निमाज़ जो सवाब मिलंदो, गुनाह जो ॾोह थींदो। पर जेकॾहिं मदीने वारे साईं जी बेअदबी कयई, सॼी उमिरि निमाज़ पढ़ी, रोज़ा रखियई, हज कयई, ज़कातूं ॾिनई, ख़ैरातूं कयई, बिस्तरो कुल्हे ते रखी सॼी ज़िंदगी तबलीग कंदो रहियो, माण्हुनि खे कलमो पढ़ायई, मदरसा ठहिरायई, मस्जिदूं ठहिरायई, तकरीरूं कयई, किताब लिखियई, हर दीन जो कमु कयई, पर थोड़ी बेअदबी थी वई, रब तो फरमाए सॼी ज़िंदगी जा अमल चट चट चट। अब ॻाल्हि समझो? हाँ हाँ हाँ, मालूम छा थियो त महबूब जो अदब ईमान आहे, बेअदबी बेईमानी आहे। जंहिंखे अदब आहे तंहिं वटि ईमान बि आहे, जंहिं वटि अदब न आहे उन वटि ईमान न आहे, उन जे सारी ज़िंदगी जा अमल चट थी वेंदा।